असां अनीस अकेडमी जा थोराइता आहियूं जो असीं सभु हिते मौजूदु आहियूं। ऐं नुसरत ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त असां पंहिंजे हीरोज़ खे यादि करियूं। ऐं ॿियो त को अहिड़ो इदारो मूंखे सुझे कोन थो जो असांजे अहिड़नि हीरोज़ खे यादि करे। ऐं इहो क्रेडिट बि अनीस अकेडमी खे वञे थो त उन फ़कीरमान लाचारी खे यादि कयो ऐं असांखे बि यादि करारायो। मां सभ खां पहिरीं हिकु कतो पेश करियां थो ऐं इहो कतो जहिड़ो कर मां फ़कीरमान लाचारी जे नाले करियां थो। तनूर ॾींहुं तपी तनूर ॾींहुं तपी रख जीअं थियण लॻंदो। तनूर ॾींहुं तपी रख जीअं थियण लॻंदो। जॾहिं थकी टुटी घर ॾांहुं वापसी थींदी। उदास शाम जॾहिं दूंहुं दूंहुं थी वेंदी त तुंहिंजी यादि दरियूं दर बनी हली।